पीपी अगवान लखी तालके जे सदर कामरान खान महर जी अगवाणी में रुस्तम शहर में अमन रैली कढी वई। रैली महर हाउस रुस्तम खां कढी वई, जेका भिटाई बाज़ार यूबीएल बैंक रोड सखर बाईपास खां अमरोटी चौक ते पहुती, जिते अगवाणनि खिताब कयो। रैली में शरीक सेठ मोहम्मद अली आराई, शाहिद अली आराई, वनेरो गुलाम सरवर खुहारो, मैडम महराज महर, असगर भयो, गनी गमदल, उस्ताद मोहम्मद मिर्जा, मंगी, अब्दुल बासित महर, कामरेन हसीब महर, हाफिज फजलुर रहमान महर, अब्दुल रहमान चाचड़, बदरदीन मंगी, मियां जमील अहमद सुमरो, जाहिद अली कलोड़ो, हफीज़ुल्लाह सुमरो समेत शहरनि ऐं ॻोठाणनि वॾे अघ में शिरकत कई ऐं चयो आहे त रुस्तम ऐं भरपासे जे ॻोठनि में हथ सां अमन अमान ख़राब कयो वियो आहे। रुस्तम शहर जे ॻोठाणनि खे घुर्जे त मशकूक माण्हुनि बाबति पुलिस खे इतलाउ ॾिनो वञे। अवाम खे घुर्जे त पुलिस जा हथ मज़बूत करे पुलिस सां हथ ॾेई कामरान खान महर ॻाल्हाईंदे चयो त मंगी बिरादरी जे शहीद थियल औरत जी आगाही पीपी क़यादत खे ॾिनी आहे, जंहिं मंगी बिरादरी सां इंसाफ़ जी ख़ातिरी कराई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।